आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। तमाम खूबसूरत गीत आए। नूरुल अहमद भाई साहब खूबसूरत सिखू आहिनि। मुझी पसंद जो गीत आए असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो वतला इन्हीअ में न को करे आसरो पराई अमानत पयल असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो वतला हुयो की न ॼाणू सुञाणे सूरत ॾिसी हा कईसूं सोथी बुदा थी ॾेई बटे टह कटे चार घूरूं नथा पालिबो नथो पोथिबो जो मुड़सानी ॾाढी ॾिनल असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो वतला असीं तोड़े मिसकीन माण्हू मगर फिरे न गिरना न आयूं कसो थो पक्को थो जिए थो जैसा हा कईसूं निभायूं जैसी दम में दम जैसी जियो जिस्म ही अंग अंग तबोले बदलना असां दिल खपाए छॾिया इहो आसरो आहे दिल खे सजण मुंहिंजो हिकु ॾींहुं संभाले अमानत रखी थम मूंखे सभई वहवार ॾींदो न रायत कभी न छॾबी टकी जो पल पल जो लेखो लिखियल असां दिल खपाए छॾिया इहो थिए थो उनको दिबाई मरण खां अॻे शन अची पए थिया साल आहिनि संभाले अमानत धणीअ खे मिली पए मां पेरनि में सिर धरी दुश्मन पोइ मौत खे बि मोकलना असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो वतला खूबसूरत गज़ल आहे असांजो साईं आहे काबिलियत राम साईं मेरा हमरा साहब इंशाल्लाह ये गज़ल तव्हांखे ज़रूरु पसंदि pani pamare re re pamare sa
गिरी जिए उठासी अकेला हुआसी अंधेरो तहाने सफर में अची थो अंधेरो तहाने सफर में अची थो हलिया पाण घर खां सवेला हुआसी हलिया पाण घर खां सवेला हुआसी गिरी जिए उठासी अकेला हुआसी गिरी जिए उठासी अकेला हुआसी असां हुन जी दिल में लिकल रहियासीं असां हुन जी दिल में दुनिया जी नज़र में भागेला हुआसीं दुनिया जी नज़र में भागेला हुआसीं गिरी जिए उठासी अकेला हुआसी गिरी जिए उठासी अकेला हुआसी। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल